ठठो मां ख़बर ॾींदा हलूं त ठठे वासी ऐं न्यूज़ पेपर एजेंट कणक जे वापारी मोहम्मद अवेस मीरबर पब्लिक प्रेस क्लब ठठो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त MCB बैंक नसीम नगर रोड कासमाबाद ब्रांच हैदराबाद जे मुलाज़िम नाले राशिद अली खनवारो वल्द गुलाम अली खनवारो मूं खां कणक ख़रीद कई हुई, जंहिंमें हिन मूंखे 22 लखनि जो चेक ॾिनो आहे, जेको जॾहिं बैंक ते कैश कराइण लाइ वयसि त चेक जाली निकिरी पियो। जंहिं बाद मूं हिन मथां कूड़ी चेक ॾियण जो केस दाख़िल करायो। तंहिंखां पोइ मज़कूरा जवाबदार हैदराबाद सेशन कोर्ट ॿाहिरां कची ज़मानत कराई हुई, जेका गुज़िरियल 9 अप्रैल ते कोर्ट सगोरी रद्द करे छॾी आहे। जंहिं बाद मज़कूरा जवाबदार मूंखे मुख़्तलिफ़ फ़ोन नंबरनि तां सख़्त नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे, जॾहिं त केस दाख़िल थियण बावजूद राशिद अली खनवारो अञा ताईं साॻी बैंक में ड्यूटी करे रहियो आहे। न IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP हैदराबाद खे अपील कई आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।